दोस्तों साथियों, सिंध जे मथां ये अज़ाब हर रोज़ किरंदा रहंदा। पीपल्स पार्टी के जॾहिं इक़्तिदार इख्तियार जो मालिक कयो वेंदो आहे, ख़ासि तौर ते ज़रदारी साहब ऐं बिलावल भुट्टे खे, उन खां पोइ इहे अज़ाब जेके आहिनि उहे वधंदा रहंदा। काल्ह सिंध असांजे हथनि में खसियूं ते अॼु सिंध जे 6 करोड़ इंसाननि खे उन बिख में मारे सिंधु दरिया जे पाणी ते केनाल कढी ऐं सिंधी माण्हुनि जो ही इज्तमाही कब्रिस्तान ठाहिण चाहिनि था सिंध खे। इन करे ही एमरजेंसी में मां इन करे ही वीडियो पैगाम करे रहियो आहियां त दोस्तो साथियो, 18 अक्टूबर ते शहीद जेको कारसाज़ जो वाक़ियो हो बेनज़ीर साहबा ते ख़ुदकश हमले जो, जंहिंमें पीपल्स पार्टी जा तक़रीबन 200 खनि कारकुन शहीद थिया हुआ ऐं बेनज़ीर साहबा उन वाक़िए खां बची वई हुई। उन वाक़िए जो एहतजाज कराची में करण जे बजाय पीपल्स पार्टी बिलावल भुट्टे साहब जी क़यादत में हैदराबाद में करे रही आहे। अॼु टोड़ी फाटक जे शहीदनि जो ॾींहुं आहे। शहीद टोड़ी जे शहीदनि खे उन्हनि जी शहादत ते सुर्ख सवें हज़ारें लखें सलाम। शहीद ज़िंदा रहंदा आहिनि, पर ही जेको 18 अक्टूबर ते जलसो थी रहियो आहे, मां समूरी सिंध जे गैरतमंद बाहोसला माण्हू जेके बि सोशल मीडिया ते सियासी पार्टियूं, अदीब, दानश्वर, वकील, शाइर सोशल मीडिया ते लिखंदा रहिया आहिनि त ही सिंध सुकाइण जी साज़िश है, सिंधु जो दरिया बंदि पिया कनि, केनाल मुर्दाबाद वग़ैरह। उन्हनि खे अपील करियां थो कि हक़ीक़ी रुख में दुनिया के सिंध जे हक़ में सही पैगाम ॾियणो आहे त 18 अक्टूबर ते बाईपास ते, हैदराबाद बाईपास ते पीपल्स पार्टी जो जलसो थी रहियो आहे। असां बिल्कुलु सवें हज़ारे माण्हू घरनि खां निकिरूं, प्ले कार्ड्स खणूं त सिंध सुकाइण बंदि कयो, दरिया ते डेम ऐं केनाल नामंज़ूर, सिंध खे इज्तमाही कब्रिस्तान बनाइण बंदि कयो। इहे प्ले कार्ड ठाहे ऐं असां हिन हाईवे ते अची बीहूं शाम जो, त जीअं पीपल्स पार्टी जा कारकुन मटींदा, जलसा मटींदा, लीडर मटींदा, त उहे सिंधी माण्हुनि जे हिन एहतजाज खे ॾिसनि। को बि बाईपास जो रोड बंदि न कयो वञे, कंहिं बि क़िस्म जो धरनो न हयो वञे, सिर्फ़ रोड जे पासे खां बि, ॿिन्ही पासनि खां बि असां इहो एहतजाज रिकॉर्ड करायूं त बिलावल भुट्टा साहब, तूं सिंध जो पार्लियामानी लीडर आहीं, तोखे वोट वठी थो, दांधली ज़रिए या ख़ुशी ज़रिए या दॿा जे ज़रिए जीअं वठी थो। हक़ीक़त इहा आहे त तव्हां पार्लियामेंट में सिंध जे वोट ते सिंधी नुमाइंदे तौरु वेठा आहियो। अॼु जॾहिं सिंध जे ख़िलाफ़, सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ एॾी वॾी साज़िश थिए थी त असीं ॾिसंदासीं त हिन 18 अक्टूबर ते बिलावल भुट्टो ऐं पीपल्स पार्टी जा माण्हू इन केनालनि जे मनसूबे खे रद्द करे इन हुकूमत खां बाइकाट जो ऐलान कनि था, का ॿी सियासी तहरीक जो लाइअमल ठाहिनि था, वफ़ाक़ी हुकूमत सां अदम तावन जो ऐलान कनि था। उहा सुभाणे ख़बर पवंदी, पर असां हिननि माण्हुनि खे यादि करण लाइ सुभाणे जलसे जे टाइम ते रोड जे ॿिन्ही पासनि खां बि असां प्ले कार्ड खणी एहतजाज कंदासीं त डेम ठाहिण बंदि, केनाल ठाहिण बंदि, सिंध जो साह सोढ़ो करणु बंदि कयो। सिंध जे 5-6 करोड़ इंसाननि जो हिकु ई वाहिद ज़रियो आहे जीअण जो, उहो आहे सिंधु दरिया। इन करे हारी, आबादगार, मज़दूर जेके बि आहियो सोशल समाजी एक्टिविस्ट, मां उन्हनि खे अपील करियां थो त ही पुरमन क़िस्म जो जेको एहतजाज तव्हां सुभाणे इन्हनि अॻुवाणनि जे साम्हूं ऑब्ज़र्व कयो, जीअं पाण पाकिस्तान खे, दुनिया खे इहो पैगाम ॾियूं त सिंध इन ख़तरनाक साज़िश खे न क़बूल कंदी, न सरेंडर कंदी। सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद, क़ौमी जदोजहद ज़िंदाबाद। महिरबानी।